बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिंधी बोच खाने में खुश आमदीद। अॼु ठाहींदासीं चिकन मंचूरियन। चिकन मूं बोनलेस घुरायो हुयो, लेकिन मूंखे उन जूं बूटियूं थोड़ियूं वॾियूं पे महसूसु थियूं, इन जे करे मां उन्हनि खे हाफ़ कटिंग करे छॾी आहे। बाउल में शिफ्ट कयो आहे, थूम अदरक जो पेस्ट उन में मिलाए रखियो आहे। उन खां पोइ हिकिड़ो चमचो लूण जो विधो आहे। लूणु पंहिंजे हिसाब सां विझिजो, लेकिन थोरो घटि करे विझिजो। लूणु वधीक पइजी सघे थो, निकिरण में काफ़ी मतिलबु मुश्किल थींदी आहे, हिन लाइ हिकिड़ो चमचो विझिजो। उन खां पोइ कारा मिर्च मूं घर में पीठा आहिनि, उहे विझंदासीं। हिकिड़ो अंडो विधा आहिनि। कॉर्न स्टार्च जो कॉर्नफ्लावर जेको आहे उन जा 2 चमचा विधा आहिनि। जेको बि चिकन आहे उनखे सुठे नमूने सां मिक्स कजो त जीअं हर कंहिं बूटीअ ते कॉर्न स्टार्च ऐं अंडो लॻी वञे, छो जेके जो असांखे फ्राई करिणो आहे। फ्राई कंदासीं, फ्राई करे साइड ते रखंदासीं। हाणे चिकन मंचूरियन थो ठहे त हाणे फ्राइड राइस बि ठहंदा। उन में 2 अंडा विझंदासीं। तव्हांजा जेतिरा राइस हुजनि उन हिसाब सां अंडा विझिजो। हिकिड़ो बि विझी सघोसि था, 3 बि विझी सघोसि था। मूं 2 अंडा खयां आहिनि ऐं उन्हनि खे उन में फ्राई कयो आहे। थोरा कारा मिर्च विधा आहिनि, उन में गोभी विधी आहे, उन में गजरूं विधियूं आहिनि, शिमला मिर्च विधो आहे ऐं सावा बसर जेके आहिनि से विधा आहिनि। थोरो सोया सॉस जो 2 चमचा ऐं विनेगर जो हिकिड़ो चमचो विझंदासीं। उन खां पोइ असां जेका मंचूरियन जे लाइ चिकन मतिलबु तरे रखी आहे उन जी ग्रेवी ठाहींदासीं। इन जे करे 2 क्यूब जेके आहिनि से पाणी में पुसाईंदासीं ऐं चिकन जेका मतिलबु उहा साइड ते रखी ऐं असां 2 केचप्स खणंदासीं। हिकिड़ी केचप आम केचप हूंदी आहे ऐं हिकिड़ी जेका आहे सा चिली गार्लिक वारी केचप, उहे असां हिकिड़ो प्यालो खणंदासीं, उहो विझंदासीं। उन में असां वरी शिमला मिर्च ऐं गजरूं विझंदासीं। उन खां पोइ जेको चिकन आहे उहो बि विझंदासीं। उनखे घुमाईंदासीं जेसि ताईं असांखे सम्झ में अची वेंदो त चिकन इंशाल्लाह असांजो सुठे नमूने में तयारु थी वेंदो। उन खां चिकन स्टॉक जेको आहे सो बि विझंदासीं। उन खां पोइ कॉर्न स्टार्च जेको आहे पाणी में पुसाए जेतिरी तव्हांखे ग्रेवी घाटी खपे उहो विझंदासीं, त जीअं असांजी ग्रेवी सुठे नमूने सां घाटी थी वञे। उन खां पोइ फ्राइड राइस थी वेंदा। असांजा चांवर जेके आहिनि से पहिरियों ई बॉइल थियल आहिनि। जेका असां गोभी वग़ैरह अंडे जो मिक्सचर तयारु कयो आहे उन में चांवरनि खे मिक्स कंदासीं। उन खां पोइ मां 2 तरीक़नि सां तव्हांखे सर्विंग करे थी ॾेखारियां। हिकिड़ो त मां पहिरियां राइस रखिया आहिनि प्याले में विझी ऐं चौधारी हुन जे भाॼी विधी आहे। ॿियो वरी जेको आहे मतिलबु विच ते मां स्पेस ख़ाली रखी चौधारी चांवर विझी ऐं विच ते विधो आहे। जीअं बि तव्हांखे बहितर लॻे ठाही खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़। लाइक करणु न भुलिजो।